परियल दायो ते हमलो कंदड़ जवाबदारन खे गिरफ्तार कयो। माथेलो मोमल जी माड़ी मां लियाकत पोज़ार जी रिपोर्ट मूजिब सिंधी अदबी संगत के मरकज़ी सेक्रेटरी जनरल परियल दायो ते कातराणे हमले खिलाफ़ सिंधी अदबी संदक शाख बुखारा बेरड़ी ऐं शाख माथेलो मोमल जी माड़ी पारां शाह ख़ालिद अमीर बुखारी सनाउल्ला भुट्टो मनान साथी भुट्टो हसन कलादी यूसुफ बुरड़ो वसीम मेमण हिदायतुल्ला कलादी आशिक पोज़ार ज़हीर सुमरो की अगवाणी में माथेलो मोमल जी माड़ी में एहतजाजी मुज़ाहिरो सिंध हुकूमत आईजी सिंध का जवाबदारन की फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। अगवाणनि चयो त परियल दायो ऐं संदसि अज़ीज़नि ते हिकु साज़िश तहत पुलिस सां मिली भगत करे कातराणो हमलो कयो वियो जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। पनियाकिल में परियल दायो ते हमलो कयो वियो आहे इहो बिल्कुलु नाजायज़ हमलो आहे ऐं दहशतगर्दी आहे। इन दहशतगर्दनि खे फौरी गिरफ़्तार करे इन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। सिंधी अदबी संगत शाख माथेलो मोमल जी माड़ी ऐं शाख बुखारा बेरड़ी पारां सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल परियल दायो ते पनवाकिल में जो कातलानो हमलो किया वियो आहे ऐं हिकु साज़िश तहत खेसि रस्ते तां हटाइण जे लाइ जेको मौतमार हमलो किया वियो आहे असां उनजी शदीद मज़म्मत करण जे लाइ मुज़ाहिरो कयो आहे ऐं असां इन मौक़े ते असां हुकूमत खां ऐं आईजी सिंध खां मुतालबो था कयूं त सिंध जे नामवर अदीब शाइर समाज सुधारक ऐं सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल ते कातलाने हमले में मुलविस जवाबदारन के फौरी तौर ते गिरफ़्तार करे खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में हीअ एहतजाज जो दायरो पूरी सिंध में वधायो वेंदो।